टके जो छोरो असांजे खिलाफ थो रखे असां जेकॾहिं चाहियूं न त हिन सॼे तर खे साड़े रख करे छॾियूं। बाबुल साईं, पाण ताईं जेके अख़बारूं पिए थियूं से त पाण साड़े रख करे छॾियूं, पर सॼी सिंध में अख़बारूं वयूं हूंदियूं उन्हनि खे पाण कुझा कंदासीं। हुननि अख़बारनि खे त असां कुझु कोन था करे सघूं, पर हुन अख़बार जे मालिकनि सां त टकर खाई सघूं था न। हाणे इतलात वारे वज़ीर खे फ़ोन करे हुननि जा सभु सरकारी इश्तिहार बंदि थो करायां। साईं, मुर्गो अख़बारूं ई बंदि कराए छॾियो, न अख़बारूं हूंदियूं न ई का ख़बर लॻंदी। कमदारी इहे अख़बारूं पाण ई कोन बंदि थींदियूं, पर जेकॾहिं हिननि जा इश्तिहार बंदि थिया न त इहे ख़ुदि ब ख़ुदि पाण ई बंदि थी वेंदियूं। बाबुल साईं वारो कयो, पहिरीं इहो कमु करियो। भोतार साईं जो ख़ैरु हुजे। बोला तोॾे बि ख़ैरु हुजे। कर ख़बर शिकार जी? भोतार साईं शिकार खे ॾाढी ठाउकी कुट ॾेई आयो आहे, ॿधो ठहियो पियो आहे। सुठो कई। भोतार साईं, हाणे तव्हांजे हुकुम जो इंतज़ारु आहे। शिकार जो करणो छा आहे? मारे दरिया में फिटो करणो आहे या गभा गभा करे पंहिंजे कुतनि जे अॻियां विझणो आहे? बोला फ़िलहाल तकड़ न कर, ॾिसूं त हिन अमल जो रद्द अमल छा थो करे। ठीकु आहे भोतार साईं, जेका आवाज़ ईंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।